नाज़रीन, गब्बर में असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद इकबाल जंडाण जी अॻवानी में रोड़ी केनाल जे कपरनि ताईं इरीगेशन जे प्लाटनि तां कब्ज़ा हटाइण जो सिलसिलो जारी आहे। हुन हवाले सां ॾिसो था बादशाह भंडी जी ही रिपोर्ट। बट में रोड़ी केनाल के कपर ते उन आस पास जेके भी गवर्नमेंट की प्रॉपर्टी है उन असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद इकबाल जंडाण है इरीगेशन टीम है वो कब्जा हटाने लाइ मुकम्मल इतने कार्रवाई कर रही है। अचो तो असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद इकबाल जंडाण है इरीगेशन की टीम है मुतासिर आहिनि हितों जा ॻोठाणा उन्हनि खां पुछंदासीं त हुननि जो छा चवणु। रजिस्ट्री थियल आहे, बाक़ायदा असांजो रजिस्ट्री थियल रहनि था। जेको चवनि था सरकारी बॾो आहे उहो परे वारे में आहे, जेको भित वारे में आहे डिफेंस सिटी वारनि ठाहियो आहे उन्हनि खे नथा ठाहिनि, न को सर्वे कयो अथनि, बसि ईअं ड्रा ड्रू कयो अथनि, असांखे ॿुधायो बि न अथनि। हिकिड़ो थींदो आहे नोटिस ॾींदो आहे, इन्फॉर्म कंदा आहिनि, उहो बि न कयो अथनि। असांजी सही आहिनि, काथा रजिस्ट्री आहे, असां शेख खां वरितो आहे, सभु असांजो आहे, सभु घुराए चयो मां सभु खणी। भले ज़ुल्म बि छा आहे, हुते वॾो उतां वञे हुनखे चवे कोन थो, असांजो ड्राइव ज़रूरी। बिल्कुलु को बि खातो कोन्हे ऐं ही सरकारी भॾो आहे जंहिंमें गैर कानूनी तौर ते कुझु लैंड माफ़िया जेका आहे उहो ग़रीब माण्हुनि सां नाजाइज़ियूं कयूं आहिनि ऐं उन्हनि खे मिर्च अखिर में विझी या उन्हनि खे जेका सो मिसगाइड करे ऐं उन्हनि खे हिते पंहिंजो बैक साइड ते उन्हनि खे ॾिना विया आहिनि, उहे जेके गैर कानूनी आहिनि। करे ॾिनो वियो इस्माइल शेख अरनवीद ऐं उस्मान जी ज़मीन प्रॉपर्टी उस्मान जी, वो सतें बे ते भी असां चढ़ायो आहे, खातो हर पको आहे, न असांखे नोटिस ॾिनो वियो आहे, न का शइ ईअं ज़ुल्म कयो वियो आहे असां सां। रजिस्ट्री कराई आहे पंहिंजी, हिन वक़्तु जेको आहे असांजा घर ठाता था वञनि, कड़े सां ठाता था वञनि, जेकॾहिं कानून मूजिबि जेके पोइ ते स्टोर रहिया अथनि उहे बि ठाहिनि त पोइ असां ग़रीबनि खे ठाहिनि। 99 वरितो आहे फिरोइयो खां साईं। अच्छा हाँ, असां 99 वरितो आहे, असां ज़ुल्म थो थिए मुफ़्त में। हाणे चवनि था सील कयो त सील बि नथा कनि, भला सुबुह जो जेका माप थिए दूरबीनी खणी अचनि पोइ उन ते कढनि साईं। असांजो मुतालबो आहे त महिरबानी करे इंसाफ़ कनि, असां ॿियो असांजो कहिड़ो मुतालबो हूंदो साईं।